आपकी जुबान हमारी आवाज। देखते रहिए मेरा उल्लास। सिंधी संगत की तरफ से इंटरनेशनल नर्सरी राइम्स का आयोजन किया गया है, जिसमें छोटे बच्चे भाग ले सकते हैं और अपनी मातृभाषा सिंधी में नर्सरी राइम्स पढ़कर उसका वीडियो निकालकर सिंधी संगत को भेज सकते हैं। पहले इसकी तारीख 31 जुलाई थी, जो कि अब बढ़ाकर 31 अगस्त रखी गई है। इस बारे में सविस्तार जानकारी दे रहे हैं इस मुहिम से जुड़े लोग। जय झूलेलाल दोस्तों, सभी शहरवासियों के ॿुधाईंदे ख़ुशी थी रही है तो सिंधी संगत पाना जेका बैतनि जी चटाभेटी थी रही है, जंहिंजी आख़िरी तारीख़ हुआ 31 जुलाई ताईं हुई, उनखे वधाए 31 अगस्त ताईं कयो वियो आहे। हिन चटाभेटीअ में 20 प्राइज़िस आहिनि जेके टैबलेट्स आहिनि जेके ॿारनि खे ॾिना वेंदा। हिन चटाभेटीअ खे 2 कैटेगरीज़ में विरायो वियो आहे, जेका 3 खां 5 सालनि ताईं आहे ऐं ॿी 5 खां 8 सालनि ताईं आहे। ऐं उन्हनि जूं जेके पोएम्स आहिनि उहे बि तव्हांखे सिंधी संगत .com तां मिलंदियूं। असांजो ऐप आहे लर्न सिंधी, उन ते तव्हांखे सॼी इंफॉर्मेशन ॾिनल आहे। जेके बैत आहिनि उते ॾिनल आहिनि, सीनियर कैटेगरी जा कहिड़ा बैत आहिनि, जूनियर कैटेगरी जा कहिड़ा बैत आहिनि। तव्हां उहो ऐप डाउनलोड करे उतां पंहिंजे ॿारनि खे चङी तरह सां इन लाइ तयारु करे सघो था। तव्हांखे इन में ॿारनि खे ॿारनि जो वीडियो शूट करिणो आहे। जेको ॿार बैत चए थो उहो वीडियो डाउनलोड करे शूट करे तव्हांखे सिंधी संगत @gmail.com ते मोकिलिणो आहे। सॼी डिटेल तव्हांखे असांजे ऐप जे द्वारा बि मिली वेंदी। इन खां सवाइ एज़ राकेश चयो कि इन में 20 प्राइज़िस आहिनि, टैबलेट्स ॾिना था वञनि, त इहे ॾाढी सुठी मां सम्झां थो असां लाइ सिंधियुनि लाइ हिकु ऑपॉर्चुनिटी आहे कि उल्हासनगर मां असां वधि में वधि एंट्रीज़ मोकिलियूं। हीअ सॼी जेका कॉम्पिटिशन आहे इहा इंटरनेशनल लेवल ते कॉम्पिटिशन आहे। इंडिया खां सवाइ ॿियनि कंट्रीज़ मां बि हिन में ॿार पार्टिसिपेट कनि था। त असां इहो चाहींदासीं कि सॼे दुनिया में उल्हासनगर जो नालो रोशन थिए ऐं उल्हासनगर मां वधि में वधि ॿार पार्टिसिपेट कनि। इन्हनि ॿारनि खे काई बि तकलीफ़ अचे उन लाइ तव्हां असांखे कॉन्टेक्ट करे सघो था। तव्हांखे अगरि काई बि तकलीफ़ आहे त असां सभिनी खे असां टिनी खे कॉन्टेक्ट करे सघो था ऐं तव्हां काई बि इंफॉर्मेशन कलेक्ट करे सघो था ऐं वधि में वधि ॿार जीअं असांजो उल्हासनगर हिन चटाभेटीअ में शामिलु थियनि। जय झूलेलाल। असां टिनी जा नंबर्स हिन पोस्टर्स ते ॾिनल आहिनि, तव्हां कॉन्टेक्ट करे वधि में वधि फ़ाइदो वठी सघो था।